Subscribe now and press the bell icon. Never miss an update. अब जनरेटर जो पेट्रोल खपिया तो मुझे भी पेट्रोल खपिया। मेराज वारी रात न्यापो पियो अचेवा। फरमायो मेराज में अल्लाह हमारे टे शयूं ॾिनियूं। सूरह बकर जो आखिरी रुकू आहे कंहिंखे याद रुगो तालिबान ऐं तबलीगिन ठीको कयो बाक़ियुनि जो आलम तरह ते गुज़ार। असां वटि हैदराबाद हिकिड़ो थोलो माण्हू आयो तरावियुनि ते पकोड़ा खाई चटणियूं अची जवाब त दाबो ॾिनोसि अढाई सिपारा हिकु रकात में घर नबी हम सदे में जो वियो त पकोड़नि वारी चटणी नासो मानी उथी वीडियो जे हाफ़िज़ कुलो अल्लाह के बाद हक जाए रमजान कुरान जे सालगिरह जो महीनो आ जे इमाम साहब जे नो जे कंहिंजी बि हुजे मूंखे बचा दादा गंढ आया इमाम साहब संग ते वेठो तालिब खे जुती पाराई चइसि नाराज़ न थियो ते हिकिड़ी ॻाल्हि चवां थी भले चओ चइसि शहर में तव्हांजी टकी जी बि इज़त कान्हे छो भागा जैसे मोचे के मन तू केमता हां जनाब मुझे इमाम साहब बड़ो आलिम 98 भागे कौन छया इमाम साहब जो चरियो त तू न जूतन गंढण वारे के आलिम जी केड़ी खबर तो सजो दी कम ही पादरन जो चरियो त तू न मोचे का आलिम जो शान पुछबो चरिया तो इमाम साहब तो पैसे वालो मानो निकड़ो हीरो दिने किरोड़न जो दिसन में मणियो जे हज मखा में कीमत करा सोनारे का करा मोची को करा कपड़े वाले कपड़ा खपाई जे ना मार्केट पूछी आ मोची के जे बठने हा घणे करे पिया मणी होता आ हीरे जे मणी जट जो पुत्र जट हज में आयो घणे जे 2.5 रुपया कपड़ा घणे जे 3 रुपया सोनारे के सोनारो उठी बिठो मोल कादो मांगो 1 करोड़ रुपए जो हीरो आ खपाए तो वे किरोड़ खणिया जा खपाए ना मार्केट के किरोड़ खणिया इमाम साहब जो कर खबर कारगुजारी बुधा तबलीग वाला कारगुजारी बुधाई कारगुजारी बुधा जैसे मोची बर प्याचे हज में 2.5 फर्क को अख में मोची पांजे अख सां ॾिठो हज में पांजे अख सां कपड़े वाले पांजे अख सां हिन जी असुल कीमत इहा थी जेका सोनारे बुधाई आ छो त उन हिन खे सुञाणे पोइ तोखे कीमत ॿुधाए